अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डिबेट में अव्हांखे चऊं था भलीकार। पंहिंजे अॼु प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं शंघाई ताउन तंज़ीम जे हवाले सां। उनजो इजलास जो अॼु पहिरियों ॾींहुं आहे, इजलास शुरू थी चुको आहे ऐं 27 सालनि खां पोइ जेकॾहिं ॾिठो वञे त पाकिस्तान में एॾे वॾे पैमाने ते का कॉन्फ्रेंस या हिकिड़ो जेको इवेंट आहे उहो थी रहियो आहे, जंहिंखे दुनिया लेवल में इंतिहाई अहमियत जी निगाह सां ॾिठो पियो वञे। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरबराह, ख़ासि तौर ते चीन जो वज़ीर आज़म, रूस जो वज़ीर आज़म, उहे पाकिस्तान पहुतल आहिनि। ॿिया जेके मेंबर मुल्क आहिनि जिन में भारत जो परॾेही वज़ीर जयशंकर उहे हिते पहुतल आहिनि। काल्ह बि पाणनि प्रोग्राम में उन ते ई ॻाल्हायोसीं। सो ही जॾहिं हिकिड़ी अहम कॉन्फ्रेंस थी पियो, उन दौरान PTI इहो ऐलान कयो हो त असीं इस्लामाबाद में एहतजाज कंदासीं पंहिंजे जेका लीडर आहिनि उन्हनि जी आज़ादी जे लाइ, ख़ासि तौर ते उन्हनि जी मुलाक़ातुनि ते जेका बंदिश आहे उहा मुलाक़ात कराई वञे। ॿी सूरत में D चौक ते एहतजाज कंदासीं। सो उन्हनि खे बार बार हिकिड़ी सम्झाइण जी कोशिशि कई वई। उन्हनि जा जेके इतिहादी आहिनि मौजूदा मौलाना फज़लुर रहमान ऐं ॿियनि बि उन्हनि खे अपीलूं कयूं, पर हू मञण लाइ राज़ी न हुआ। बहरहाल बिल आख़िर उहे पंहिंजे एहतजाज खां पोइ ते हटी विया। सो जेके चेयरमैन आहिनि इमरान ख़ान साहब जा नामज़द करदा चेयरमैन साहब उन ऐलान कयो गौहर ख़ान साहब ते हीउ एहतजाज कोन थींदो। उनखां पोइ ॾिसूं था त मुसलसल ट्रोलिंग थिए पई हाणे पंहिंजनि ई अॻुवाणनि ते, यानी PTI जा कारकुन जेके आहिनि, सपोर्टर जेके आहिनि, उहे पंहिंजनि अॻुवाणनि ते गद्दार हुजण जा इल्ज़ाम बि मढ़नि पिया। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी उन्हनि ते ट्रोलिंग थिए पई। उन्हनि खे चयो पियो तव्हां विकिरो थी चुका आहियो। न रुगो गौहर ख़ान, पर आज़म सवाती हुजे या असद कैसर हुजे, अली अमीन गंडापुर ते तमामु घणी तनक़ीद थिए पई। ऐं कुझु देरि पहिरियों ख़बर आई आहे त जेको उन्हनि जी पॉलिटिकल कमेटी जो इजलास थियो आहे उनमें हमाद अज़हर ऐं अली अमीन गंडापुर जे विच में हिकिड़ी झड़प थी आहे, हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशी थी आहे। हुन चयो त कारकुन ॿाहिरि मार खाईंदा रहिया ऐं अव्हां जेको आहे सो पाण मुरादी जेका रुपोशी चऊं उहा ॿ भेरा पाण पंहिंजे पाण खे रुपोश करे था छॾियो। सो हिन भेरे बि हमाद अज़हर ऐं ॿियनि ऐलान कयो त कोई निकिरे न निकिरे, हमाद अज़हर जो चवणो त आउं ज़रूरु निकिरंदुसि। ऐं हिन एहतजाज जो शो वरी छॾियो उन माण्हू हो जेको मुसलसल गाइब आहे, पाण मुरादो मुराद सईद। सो अहिड़े क़िस्म जा जेके लीडर आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जेके स्टंट आहिनि उहे PTI जे लाइ केतिरा ख़तरनाक आहिनि, अॼु जे प्रोग्राम में उन ते ॻाल्हाईंदासीं त उन्हनि सां पार्टी खे केतिरो नुक़सानु पइजे पियो। ऐं कॉन्फ्रेंस ते पाण ज़रूरु बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾो गॾु आइनी तरमीम वारो जेको मामिलो आहे उन ते बि ॻाल्हाइबो ऐं उन ते बि जेको आहे सो कमु हलंदड़ आहे। इब्राहिम कुंवर साहब ऐं माजिद मक़सूद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। ॿिन्ही दोस्तनि जी महिरबानी। इब्राहिम साहब अचूं था कॉन्फ्रेंस ते। काल्ह बि पाण ॻाल्हायोसीं, जीअं अव्हां चयो त इंटरनेशनल लेवल ते जेकॾहिं ॾिसूं त पाकिस्तान जंहिं आइसोलेशन जो शिकार हो उन मां ॿाहिरि अचे पियो। ऐं सुठी ख़बर जेका पहिरीं इहा आई त चीन जा जेके वज़ीर आज़म आहिनि उन्हनि जे मान में सदर आसिफ अली ज़रदारी साहब जेको आजियाणो ॾिनो ऐं उन आजियाणे में जेका ॻाल्हि ॿोल कई आहे चीनी वज़ीर आज़म, तोड़े जो उन्हनि जे शहरनि ते हिते हमला थियनि पिया, इंजीनियर्स ते हमला थियनि पिया ऐं असीं सभु सम्झूं पिया त इहा साज़िश जेका आहे चीन खे पाकिस्तान खां परे करण जे हवाले सां हिकिड़ी साज़िश आहे। मुख़्तलिफ़ जेके मनसूबा हलनि पिया, पाकिस्तान दुश्मननि जो ख़्यालु आहे त उहे मनसूबा अध में ख़तमु थियनि ऐं चीन जी सीड़पकारी बि हली वञे हितां खां। सो चीनी वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान सां जेके दोस्ताना तालुकात आहिनि उहे ॾींहों ॾींहुं अञा वधीक मज़बूत थियनि पिया, इहे मनसूबा बि जारी रहंदा ऐं उहे पाया तकमील ताईं पहुचंदा। सो मौजूदा कंडीशन में चीनी वज़ीर आज़म जे इन बयान जी अव्हां केतिरी अहमियत ॾिसो पिया? जी बिल्कुलु, ही जेको शंघाई कॉन्फ्रेंस आहे उन ई में चीनी वज़ीर आज़म शिरकत कई आहे ऐं साइड लाइन ते ही मुलाक़ातूं जेके थिए उहे थियूं आहिनि। चीन जेकॾहिं एॾे वॾे दिलि गुर्दे जो मुज़ाहिरो करे सघे थो त पाकिस्तानी रियासत खे उन खां बि वधीक जेको सो ख़ुसूसी तौर ते चीन या उनजी सीड़पकारी जे मामले में वधीक मुहतात थियणो पवंदो। ऐं उन सां गॾु उन जा जेके हिते जेके मुलाज़िम आहिनि या उन्हनि जा जेके मनसूबा आहिनि उन्हनि जे तहफ़ुज़ खे यकीनी जेको सो हक़ीक़ी तौर ते उन्हनि जो जेको सो यकीनी बणाइणो पवंदो। उन जे करे में आउं सम्झां थो त जेको रोल बैक करण वारो जेको शोशो हो या जेका साज़िश हुई उन ई साज़िश खे बि हाणे ख़तम ई सम्झो वञे। जेकॾहिं चीनी क़यादत इहा ॻाल्हि करे थी त हू पंहिंजनि मनसूबनि खे जेको सो मुकमल कंदा ऐं जेके बि ॿियो फेज़ जेको या टियों फेज़ जेको अचिणो आहे उन ते हू कमु कंदा। त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु उहो मुकमल थियणु घुरिजनि ऐं पाकिस्तान खे उन ई खां वधि जेको सो किरदारु अदा करणु घुरिजे। पर उन्हनि जेके किरदार हुआ जिन हिन सॼे सीबेक मनसूबे खे नाकाम करण जी कोशिशि कई हुई, उन्हनि खे सबक़ सेखारण जी वधीक ज़रूरत आहे। जीअं हिन चीनी क़यादत खे इहो यकीन थी वञे त पाकिस्तान ख़ुदि जेको सो चीन सां गॾु आहे ऐं ख़ासि तौर ते सीपेक वारो जेको सो मनसूबो आहे उन में पाकिस्तान वधीक संजीदा आहे। संजीदगी जे लाइ चीन खे पाकिस्तानी हुकूमत खे या रियासत खे अमली क़दम खणणा पवंदा। सही।
अच्छा, इते हिकिड़ो मुख़्तसिर मुंहिंजो सुवाल, पोइ असां माजिद साहब ॾांहुं वेंदासीं। ॾियां चओ त नाकाम करण जी, मनसूबनि खे नाकाम करण जी जेके साज़िशूं कनि पिया, हिकिड़ा त उहे आहिनि जेके मिलिटेंट्स ग्रुप आहिनि। ॿियो इल्ज़ाम जीअं PTI ते बि लॻंदो आहे त 2014 में उन्हनि जो जेको धरणो हो, कुझु माण्हू त इहो बि चवंदा त CPEC खे रोकण जे हवाले सां जेका अमेरिका जी साज़िश हुई उन में कुल्हा इस्तेमालु थिया PTI जा। ऐं हीअ जॾहिं शिंघाई ताउन तंज़ीम जो इजलास हो त उन दौरान बि गड़बड़ करण जी उन्हनि कोशिशि कई पई, जेका न थी। सो कुझु माण्हू त PTI ते बि आङुरियूं खणनि पिया। त अव्हां जो इशारो उन्हनि तरफ़ आहे या जेके मिलिटेंट्स ग्रुप आहिनि उन्हनि ॾांहुं आहे? बिल्कुलु मुंहिंजो इशारो ॿिन्ही तरफ़नि आहे। जेके मिलिटेंट जेके आहिनि उहे ख़ुदि उन ई काज़ सां जुड़ियल आहिनि। जेको काज़ जेको सो उहो ॿियनि जे कुलनि ते चढ़ी PTI पूरो करणु वञे पई, या जंहिंजो मक़सदु हो। ऐं सिधो सां उन वक़्तु जेका तनक़ीद थी उहा इहा ई थी हुई त अमेरिका जेको सो उहो नथो चाहे त पाकिस्तान चीन जो हेॾो वेझो थिए, या अमेरिका जेको सो आहे उहो पाकिस्तान में चीन जी मरसद जेका तरक़ी नथो चाहे। हाणे असुल में उन्हनि जा जेकॾहिं कड़ियूं मिलाइजनि थियूं त उहो नतीजा माण्हू खे साम्हूं ॾिसण में पिया अचनि। जॾहिं CPEC शुरू थियण खां अॻु में जेको मुआइदो थियणो हो ऐं जंहिंमें चीनी सदर खे पाकिस्तान अचिणो हो, उन ॾींहुं इमरान ख़ान जेको सो आहे हिते धरणो हणाए वेही रहियो। हाणे उहो नथा चऊं त इमरान ख़ान पाण कयो, लाज़मी आहे इमरान ख़ान जेको सो उनखे इशारो हूंदो जिन कुवतुनि जो। मुंहिंजो आऊं बि उहा ई ॻाल्हि थो करियां त उहे कुवतूं जेके अंदरि वेठल आहिनि, या जेके जिन सियासी पार्टियुनि खे या जिन तालिबाननि खे, दहशतगर्दनि खे जिन इस्तेमालु कयो, उन्हनि सभिनी खे जेको सो उन्हनि सभिनी खे सिखत मिलणु घुरिजे, उन्हनि सभिनी खे गिरफ़्त में आंदो वञे। जीअं ही जेके तरक़ियाती मनसूबा आहिनि घटि में घटि उन ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न थियणी घुरिजे। सही। माजिद साहब, हाणे साॻियो सुवाल अव्हां खां त मौजूदा कंडीशन्स में, छाकाणि त जेको कुझु थिए पियो दहशतगर्दी जा जे अंदाज़ सां वाक़िया थियनि पिया, इंतिहाई क़ाबिल मज़म्मत आहिनि। ऐं उनखां पोइ हिकिड़ी जेका पूरी साज़िश आहे त कीअं बि करे चीनी जेका सीड़पकारी आहे, दुनिया त उअं ई पाकिस्तान अचण लाइ तयारु कोन्हे, हिते सीड़पकारी करण लाइ तयारु कोन्हे, चाइना वारा ई कनि पिया, उन्हनि खे हितां खां भॼायो वञे। ऐं जेको कुझु थिए पियो, सो इन कंडीशन में चीनी वज़ीर आज़म जो हिन बयान खे अव्हां कीअं था ॾिसो? हिन जी केतिरी इंपॉर्टेंस आहे अव्हां जे ख़्याल में? महिरबानी नसीर साईं। ॾिसो, कल्ह बि असां इहा ॻाल्हि कईसीं त हीअ हिकिड़ी तमामु वॾी अपॉर्चुनिटी आहे। ऐं चीनी साहिब जे बयान ते मां अचां थो मुलाक़ात ते, त जेको हीअ शंघाई कॉन्फ्रेंस आहे उन में जेको आहे सो तक़रीबन 80% दुनिया जो जेको रक़बो आहे उन ई ते मुश्तमिल आहे। ऐं हिन जी जेका ख़ासि करे जेका GDP आहे उहा 32% आहे। ऐं आबादी तक़रीबन 40%, जेका 40% आबादी आहे। माना तव्हां सोचो त हीअ केॾी वॾी कॉन्फ्रेंस आहे। ॻाल्हि इहा आहे, इन में को शक कोन्हे त हीअ तमामु वॾो प्लेटफॉर्म आहे। पर सवाल इहो आहे त छा पाकिस्तान इन प्लेटफॉर्म में कैपिटलाइज़ करे सघंदो, फ़ाइदो वठी सघंदो? सवाल इन ते आहे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं CPEC शुरू थियो तॾहिं बि मुस्लिम लीग नून वारनि चयो हो त हीअ जेको आहे सो गेम चेंजर हूंदो। असां ख़बर पई कहिड़ी गेम चेंज थी आहे। शुरूआत ज़रदारी साहब जे दौर में थी, जॾहिं ज़रदारी साहब सदर हुआ पहिरें दौर में। जी, उहा शुरूआत जी उन न उहे चीन में जेके सभ खां वधीक जेके विज़िट कया हुआ ऐं जेके उते जेके मतिलबु COBs जेके थिया हुआ, उन्हनि में सभ खां वधीक जेके हुआ उहे ज़रदारी साहब जा आहिनि। सभ खां पहिरीं फुटप्रिंट ज़रदारी साहब जा हुते विया जॾहिं हू सदर हो। मां हालातनि जी ॻाल्हि थो कयां, इन में कोई शक कोन्हे। ऐं हुनजी इनिशिएट ऐं शुरूआत बि जेका आहे सा उहा ज़रदारी साहब कई। इहा डॉक्यूमेंटेड ॻाल्हि आहे, इन में को वधाउ न आहे, इन में कोई मां वधाउ कोन थो कयां। पर मां ॻाल्हि पियो करियां त असां छा फ़ाइदो वठी सघंदासीं। ॾिसो सर, असां फ़ाइदो उन सूरत में वठी सघंदासीं जॾहिं असांजी पंहिंजी का प्रोडक्शन हुजे न। मां तव्हांखे नंढिड़ो मिसाल थो ॾियां। मां लाहौर में रहंदो हुउसि, इछड़ा मार्केट में, जेका असांजे औरतुनि जी मार्केट आहे, जीअं असांजी रेशम गली आहे। मूंखे एॾी हैरत लॻंदी हुई कि अहिड़ियूं प्रोडक्ट्स के अहिड़ियूं शयूं जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि उहे बि चाइना मां ईंदियूं आहिनि। नंढड़ी गाॾी आहे मेरा, जेका चाइना खे ख़बर आहे त हिन इहा पाकिस्तान जी गाॾी आहे, उन जी नंढड़ो नंढड़ो पार्ट तव्हांखे चाइना मां मिले थो। माना जेकॾहिं चाइना जी जेकॾहिं प्रोडक्शन हिते अचे थी त उहा असांजी सॼी मार्केट खे कैप्चर थी करे। त असांखे सोचण जी ज़रूरत इहा आहे एज़ ए बिज़नेस स्टूडेंट त छा असांजी मार्केट एक्टिविटी में असांजी पंहिंजी प्रोडक्ट ईंदी, छा उहा बि एक्सचेंज थींदी? जेके चाइनीज़ प्रोडक्ट असां वटि अचनि थियूं, इहे माण्हुनि जा ख़दशा हुआ। अच्छा, माजिद साहब, थियणु खपे हिन में थोरी ॻाल्हि जेकॾहिं मां ऐड कयां त असांखे जेको एक्सपीरियंस थियो अमेरिका वञण जो, अव्हांखे हैरत थींदी त हू ॿिन्ही मुल्कनि में केतिरा इख़्तिलाफ़, पर अमेरिका जे बाज़ारनि में वधि खां वधि जेके शयूं हलनि पियूं, उन्हनि जा मॉन्यूमेंट्स चऊं, जेके मुख़्तलिफ़ सिम्बल्स हूंदा आहिनि ठहियल, उहे मेड इन चाइना। इंडिया में जेके मूर्तियूं ठहनि थियूं न, जंहिंजी हू पूॼा कनि था, हाणे चाइना उहे बि ठाहे थो।
सो इन लेवल जी हू करे पियो, नो डाउट पाकिस्तान जो प्रोडक्ट दुनिया खे पंहिंजो प्रोडक्ट आणणु खपनि, पर चीन त सॼी दुनिया में पखिड़िजी वियो आहे। इन में को शक सर, इन में को शक कोन्हे। मूंखे ख़बर आहे पूरी दुनिया में हिननि जो प्रोडक्ट्स हलनि पियो। मां ॻाल्हि पियो कयां, तव्हां जेकॾहिं अमेरिका जो मिसाल ॾियो त अमेरिका में जेका पंहिंजी एक्सपोर्ट आहे उहा केतिरी आहे, तव्हां उन ते वञो न। अमेरिका वटि पाण वटि छा आहे? मां ॻाल्हि इहो कंपेरिज़न आहे न, असां वटि छा आहे? अमेरिका चाइना जो कर्ज़ी बि आहे, पर अमेरिका पाण वटि प्रोडक्शन आहे न, हुनजी एतिरी वॾी प्रोडक्शन आहे जेका IT आहे। हा, असां वटि छा आहे? असां वटि ॾिसो, कनेक्टिविटी लाइ तव्हांजो जेको रोड इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो तव्हांखे मिलंदो, लोन ते मिलंदो, ऐं उहो तव्हांखे पे बैक करिणो आहे। ऐं उनखां सवाइ त असां वटि का बि शइ कान्हे। असांजी जेका हालत आहे वल्नरेबिलिटी, उहा इहा आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो, उहा बल्कि असां सभु दोस्त जेके मीडिया सां तालुक़ु रखूं था उनखे ख़बर आहे। असां जेको ईरान सां जेका मुआइदो कयो आहे त असां गैस पाइपलाइन जेका आहे उहा असां ठाहींदासीं, ईरान ठाहे चुकियो आहे। असां ते 18 बिलियन जेको आहे सो उहो फाइन बि लॻी सघे थो अगरि उहो इंटरनेशनल कोर्ट में वञे, पर उनजा हालात अहिड़ा कोन्हे। पर असां उहा बि कोन पिया ठाहियूं। कंहिं सूरत हाल में कॾहिं बि जेकॾहिं हालात ख़राब थी विया त तव्हांखे थी सघे थो वरी बि अमेरिका बादशाह चए तव्हां बाबा इहा पंहिंजी सीड़प ख़तमु कयो, या को हुकुमरान उथी पए उहो चए त बाबा इहा जी साईं चयो, मुंहिंजे दोस्त चयो त भई जेको पर पंहिंजो PTI वारनि इहो कयो, त उहो अमेरिका जी शाह सां हिते मुल्क में अची वञे। जीअं हमीद गुल चयो त हिते सभु जा सभु सरबराह जेके आहिनि उहे अमेरिका जी जेका आहे सा अप्रूवल सां ईंदा आहिनि। सुभाणे को माण्हू अची वञे ऐं उहो अमेरिका जी हुन पंहिंजी प्रोटेक्शन सां हिते अची वञे, सपोर्ट सां हिते अची वञे, ऐं उहो इहे सभु जा सभु रोल बैक बि करे सघे। त सो मुंहिंजो ख़्यालु आहे, आउं सम्झां थो कल्ह वारी ॻाल्हि आउं वरी रीइटेट कंदोसां, उनखे रिपीट कंदोसां। उहा इहा आहे, जेसीं ताईं पाकिस्तान में पॉलिटिकल स्टेबिलिटी न ईंदी, सभु स्टेक होल्डर्स न हूंदा, ऐं मुल्क में जेका आहे उहा पीस न हूंदो, तेसीं ताईं ठीकु आहे। असां जाम जेके इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उनजा हिसा आहियूं। उन में सार्क कान्हे छा? उन में उहो जेका इस्लामिक ऑर्गेनाइज़ेशन आहे उहा कान्हे छा? इवन UNO बि त आहे न। केतिरो फ़ाइदो थो असांखे मिले। IMF बि असांखे केतिरो ज़लील थो करे। पाकिस्तान उन्हनि सभिनी जो जेके इंटरनेशनल बॉडीज़ आहिनि उन्हनि जो मेंबर आहे, पर उनखां असांखे त एज सच फ़ाइदो कोन थो मिले। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त वन मस्ट बी रियलिस्टिक इनफ कि असांखे पंहिंजी पॉलिसी खे तब्दील करणो पवंदो। जेकॾहिं असांजा हालात बहितर थी विया त पाकिस्तान फ़ाइदो यकीनन वठी सघंदो। जेकॾहिं हालात इहे रहिया त पोइ मूंखे थोरो मुश्किल थो लॻे। सही। अच्छा इब्राहिम साहब, जीअं उहा आहे त सियासी इस्तेहकाम हूंदो, जीअं माजिद साहब चए थो, बिल्कुलु आहे त मुल्क तॾहिं तरक़ी कंदा आहिनि जॾहिं अमन हूंदो त दुनिया बि हिते सीड़पकारी कंदी। सो हाणे अचूं था PTI जो जेको हीउ क़दम हो, पहिरियों त उन्हनि ऐलान कयो इन कॉन्फ्रेंस दौरान, शंघाई ताउन तंज़ीम कॉन्फ्रेंस दौरान एहतजाज कंदासीं। उन्होंने पंहिंजो एहतजाज जो सॾु क़यादत जेका मुख्य क़यादत आहे वापसि वरितो। उन्हनि ते तमामु घणी तनक़ीद बि थिए पई, गौहर ख़ान खे माण्हू गदार बि चवनि पिया। PTI जे इन अमल खे भला मां कीअं था ॾिसो? हूं त पाण सभु हुन जे पॉलिसियुनि ते तनक़ीद कंदा आहियूं, हिन अमल खे कीअं था ॾिसो? हुननि जेको एहतजाज जो सॾु वापसि वरितो आहे, हिकिड़ो गैर सियासी, हिकिड़ो इंतहाई गैर संजीदा, ऐं उहो अहिड़ो जेको सो अमल उहो ई माण्हू करे सघे थो जेको या त इंतहाई इंतकाम पसंदि हुजे, या सियासत खे हू ज़िद सम्झे, या हुनखे जेको सो कीअं बि करे कंहिं मुल्क जो ढेंगो ढेरी करणो हुजे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, कहिड़ो मक़सदु हो इन सॾु ॾियण जो? जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त इन ई तारीख़ ते जेको सो आहे उहो वॾी आलमी कॉन्फ्रेंस पई थिए। उहो कॉन्फ्रेंस को नवाज़ शरीफ़ या आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी या ॿियनि सियासी पार्टियुनि जे जेको सो दावत ते न आहे, उहो हिकिड़ो मेज़बानी जो मिलियो आहे। उनखे पाकिस्तान खे मौक़ियो, उन जो फ़ाइदो वठंदे तारीख़ अची वई आहे, उन में दावत थी आहे। हिकिड़ो रियासती प्रोटोकॉल्स हूंदा आहिनि, उन में तव्हां वेही इन्हनि सभिनी खे इहो पैगाम ॾियो। जयशंकर खे ख़ैर हिननि दावत ॾिनी हुई त अची जलसे में असांजे में शरीक थिए। हिननि जो जेको KPK जो तर्जुमान आहे उन दावत ॾिनी हुई। त उहो जेको सॾु ॾियणु आहे उहो इंतिहाई हिकिड़ो जेको उन जे लाइ लफ़्ज़ जेके बि इस्तेमालु कजनि उहो हो। पोइ जॾहिं हिननि ॾिठो जेको त पखी बि पर नथो हणी सघे, पोइ हिननि ॾिठो त असीं ख्वार थींदासीं, असांखे गिरफ़्तार अञा हू पहिरीं जेकॾहिं हिननि कयो जेको अली अमीन गंडापुर वारो शो, उन में ई मामला ॿधा पिया आहिनि अञा काफ़ी। पोइ हिननि सम्झो त हीउ जेको सो हीअ असांजी भेणी ई न आहे, हिते पहुची कोन सघंदासीं। पोइ इहो शर्मसारी में जेको चइबो हो न, पंहिंजो ई चटणु थुके वरी पंहिंजो चटणु, उहो कयो अथनि। ऐं हिन वक़्तु जेको अंदरि जेके सवाल आहे, जेका अंदरि गड़बड़ आहे, उहो गड़बड़ उन जे करे आहे जो को पार्टी स्ट्रक्चर न को आहे, न को हो, न को थी सघे थो।
फैन फॉलोइंग आहे, कर्ट्स आहिनि जंहिंजो न को नज़रियो आहे, न को फ़िक्र आहे, न को ख़्याल आहे, का शइ कोन्हे, न को मंशूर आहे, न को हिन सिस्टम जे हवाले सां हू क्लियर हुआ, न को आहिनि। उहा हमरा ॿधो पियो आहे, उहा ई PTI आहे, उहा ई आहे जंहिंजी हींअर मुलाक़ात बंदि आहे, थोरो अमन अमान आहे मुल्क में, उहो अफ़रा तफ़री जो जेको ख़्वान आहे, जेको रत ऐं लाश ॾिसणु घुरे थो, उन सां जेकॾहिं मुलाक़ातूं बंदि आहिनि, थोरो अमन अमान थी पियो आहे, थियो पियो आहे, माण्हुनि खे रूबरू मछाए कोन्हो, बाक़ी पाण में हाणे उहे विढ़ंदा, हू कहिड़े धड़े जो आहे, को कहिड़े धड़े जो आहे, के कंहिंजो कल्ट आहे, को किथां थो अचे, कंहिंजा अॻु में कंहिं फ़ाइदा वरिता आहिनि, को हाणे कहिड़ा फ़ाइदा वठे, सो हाणे सॼो ईअं ई मामिलो विरछिजे पियो। ठीकु आहे। माजी साहब इन ते मुख़्तसिर तव्हांजी राय, जेके पार्टी जे अंदरि PTI जे अंदरि ई जेका हाणे असीं ॾिसूं था त डफोड़ पइजी वियो आहे, उहा जेका ही वेड़ वारी कंडीशन आहे, उन्हनि जा ई वॉरियर्स जेके पैदा कया विया हुआ इदारनि ते तनक़ीद लाइ, मुखालफ़नि ते तनक़ीद लाइ, हाणे उहे उन्हनि ते तनक़ीद पिया कनि। इवन वर्दियुनि वारियूं तस्वीरूं जारी कयूं आहिनि, गोहर खान ऐं ॿियनि जो ट्विटर ते तव्हां ॾिठियूं हूंदियूं, त उन्हनि खे चवंदा तव्हां इन्हनि सां वञी मिलिया आहियो। कीअं था ॾिसो? मुख़्तसिर पोइ पाण ब्रेक ते ईंदासीं। नसीर साहब, इहो एक्सपेक्टेड आहे ऐं इहो दिस इज़ वेरी मच पॉसिबल, का मुंहिंजे लाइ अनप्रेसिडेंटेड ॻाल्हि न आहे। ज़ाहिर आहे लीडरलेस सूरत हाल आहे ऐं इहे सभु जा सभु हाणे नया कुझु ॾींहं थिया आहिनि, चेयरमैन थिया आहिनि, की पुराणा माण्हू त कोन्हे ऐं इन्हनि जे जेको आहे सो उबकाए सच से कान्हे पार्टी में। ॿियो हिकिड़ी ॻाल्हि वाज़िह आहे जेका सम्झ में अचे थी, तव्हां उनजे फ़ैसिले खे माना क़बूल ख़ान साहब पाण ख़ान साहब सां मुलाक़ातूं बंदि आहिनि, ख़ान साहब सां कम्युनिकेशन बंदि आहे। चेयरमैन त उन्हनि ई कयो न, जंहिंखे हाणे गदार पिया चवनि। जी 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 उन करे कयो, छो त उन्हनि ख़बर आहे की ॿिए पार्टी के लीडर खे जेकॾहिं थोरी इंपॉर्टेंस मिली वई, जेका मां आर्टिकल्स में पढ़ी आहे, मुंहिंजो पंहिंजो रायो न आहे, उन्हनि ॿुधायो त पार्टी हाईजेक थी वेंदी, तंहिंजे करे अहिड़े माण्हू खे रखिजे जंहिंखां सुभाणे पार्टी खसिजी बि वञे त कोई उन ते फ़र्क़ु कोन पवंदो। पर मां ॿुधाइण इहो थो चाहियां त हिकिड़ी ॻाल्हि जंहिं ते मां सम्झी सघियो आहियां, उहा इहा आहे त स्टेट सां का पार्टी विढ़ी नथी सघे। जॾहिं स्टेट बीठी रहे पंहिंजे ऑपरेटर सां गॾु, पंहिंजे हथियारनि सां गॾु बीह रहे, उन सां मूंखे कोन थो लॻे त का पार्टी उन सां विढ़ी सघे। ठीकु आहे, वॾी महिरबानी। ब्रेक वठूं था नाज़रीन। ब्रेक खां पोइ जॾहिं पाण वापसि ईंदासीं त आइनी तरमीम वारा जेके मामला आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु ॿियो जेको इंतिहाई अहम मामिलो आहे उहो आहे ईंदड़ चीफ जस्टिस केरु हूंदो सुप्रीम कोर्ट जो। जस्टिस मंसूर अली शाह साहब जो फ्यूचर छा हूंदो, करियर जे हवाले सां असीं ॻाल्हि कयूं पिया। त मुख़्तसिर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल 11 सालनि दौरान जेके चीफ जस्टिस थिया आहिनि सुप्रीम कोर्ट जा, उन्हनि जा नोटिफिकेशन केतिरा ॾींहं अॻु निकिता। असीं ॾिसूं था त जेके आहिनि जस्टिस तसद्दुक़ हुसैन जिलानी साहब 15 ॾींहं अॻु उन्हनि जो नोटिफिकेशन जारी थियो हो। नासिर मुल्क साहब जो 4 ॾींहं अॻु नोटिफिकेशन जारी थियो हो। जस्टिस जवाद ख्वाजा साहब जो चीफ जस्टिस तौरु नोटिफिकेशन 12 ॾींहं अॻु जारी थियो। अहिड़ी रीति अनवर ज़हीर जमाली साहब जो 11 ॾींहं अॻु नोटिफिकेशन जारी थियो। साकिब निसार साहब जो 23 ॾींहं अॻु ऐं आसिफ सईद खोसा साहब जो 14 ॾींहं अॻु नोटिफिकेशन जारी थियो हो। पर मौजूदा चीफ जस्टिस जेके आहिनि उहे रिटायर थियनि पिया 25 अक्टूबर ते। जस्टिस काज़ी फ़ाइज़ साहब नए चीफ जस्टिस जो नोटिफिकेशन अञा ताईं न पियो निकिरे, उन ते बि काफ़ी बहस हलंदड़ आहे। ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में चऊं था भली कार। ईंदी ब्रेक ते वञण खां पहिरियों अव्हांखे ॿुधायोसीं त वापसि ईंदासीं त आइनी तरमीम वारा मामला ऐं सुप्रीम कोर्ट जे ईंदड़ चीफ जस्टिस जे हवाले सां पाण कंदासीं ॻाल्हि ॿोल। सो इब्राहिम साहब, हाणे तमामु घणो बहस थिए पियो जीअं जीअं वक़्तु गुज़रे पियो त मौजूदा चीफ जस्टिस साहब जेके आहिनि उहे रिटायर थियनि पिया 25 अक्टूबर ते ऐं उन्हनि जो जेको नोटिफिकेशन निकितो हो चीफ जस्टिस तौरु 88 ॾींहं पहिरियां उनजो नोटिफिकेशन निकितो। हाणे बाक़ी वञी ॾींहं बचा आहिनि। जॾहिं अॼु पाण ॻाल्हि कयूं पिया त नओं चीफ जस्टिस केरु हूंदो उनजी का ख़बर कोन थी पवे। ज़ाहिर आइनी तरमीम जा मामला बि रोकिया पिया आहिनि। वाहिद हिकिड़ो जेके चीफ जस्टिस 11 सालनि दौरान असीं ॾिसूं था पिया, उन में नासिर मुल्क साहब जेके आहिनि 4 ॾींहं पहिरियां उनजो नोटिफिकेशन निकितो। बाक़ी कंहिंजो 10 ॾींहं, कंहिंजो 23 ॾींहं, कंहिंजो 15 ॾींहं ईअं हो। सो मंसूर अली शाह साहब जो नोटिफिकेशन न निकिरण खे अव्हां कीअं था ॾिसो ऐं अव्हांखे लॻे थो त उहे चीफ जस्टिस बि थी सघंदा? ॾिसो, जेकॾहिं कानून में आहे त चीफ जस्टिस जेको नेक्स्ट आहे उन जो नोटिफिकेशन उन नोटिफिकेशन खे कढणो आहे हेतिरे पर्टिकुलर टाइम में, त पोइ त ऐं हुकूमत जेकॾहिं उहो नोटिफिकेशन नथी कढे त पोइ बिल्कुलु गैर कानूनी थी रहियो आहे। जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन में इहो लिखियलु आहे त जेको सो ईंदड़ जेको सो चीफ जस्टिस ऑफ द सुप्रीम कोर्ट या चीफ जस्टिस ऑफ द पाकिस्तान उनजो नोटिफिकेशन उन जे मुक़ररी खां एतिरो ॾींहुं अॻु में या वेंदड़ जी रिटायरमेंट खां एतिरो ॾींहुं उहो टाइम फ्रेम जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन में ॾिनल आहे को बि न आहे त पोइ कंहिंखे तकड़ आहे, छो तकड़ आहे, ईअं हाय घोड़ा केरु पियो करे ऐं इहा ट्रोलिंग केरु पियो करे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे।
त पोइ जेको ट्रोलिंग करे पियो या जेको हाय घोड़ा करे पियो या जेको इनखे सालची थ्योरी सां ॻंढे पियो, पोइ उन जो ईमान आहे जेको सो उन जो यकीन आहे इन हद ताईं त हू जेको थो असांखे रिलीफ ॾिनो आहे। लाज़मी आहे जेको इहा हाय घोड़ा करे थो या जेको मुहिम हलाए थो उहो कंहिं सियासी धुर सां वाबस्ता आहे, त पोइ जेकॾहिं हुनजो एतिरो हुन सां लॻाव आहे त हुन कुझु ॾिनो हूंदो हुननि खे मोट में या हुननि खे आसरो हूंदो, तॾहिं हू हुनजे लाइ एतिरी जेका मुहिम पिया हलाइनि। उन्हनि जे करे आउं सम्झां थो त जेकॾहिं जस्टिस नासिरुल मुल्क जहिड़ो गैर जानिबदार जेको सो हालांकि उन ते वॾो ठपो हुन यूसुफ गिलानी खे तो हिन अदालत केस में 1 सेकंड जी या 3 सेकंड जी सज़ा बि ॾिनी हुई, पर उन जो नोटिफिकेशन जेको सो आहे उहो 4 ॾींहं अॻु में निकिरी सघे थो, त हिन जो 1 ॾींहुं अॻु में निकिरी सघे थो। त इन में छा मतिलबु उहो इहो त वधि में वधि जेकॾहिं उन जो शिदत सां इंतज़ारु हूंदो ईंदड़ चीफ जस्टिस खे हूंदो, जस्टिस मंसूर अली शाह खे हूंदो, ॿियनि खे छा आहे जॾहिं कानून में बि का शइ कोन्हे, आइन में बि न आहे, ऐं इहा रवायत आहे हिकिड़ी, उहा रवायत आहे 1 ॾींहुं अॻु में बि निकिरी सघे थो, 12 कलाक अॻु में बि निकिरी सघे थो नोटिफिकेशन। उन में छा आहे? ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे थी सघे थो या न, जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट थी वञे, हुकूमत अंग पूरो करे थी वञे, त पोइ बहितर इहो थींदो इनलात जेको हुनखे न थियणु घुरिजे। जेकॾहिं हुनखे सियासी हवाले सां सियासी बहितरी इन में हूंदी त उहो न थिए। जेकॾहिं हुनखे इंसाफ़ करणो आहे, माण्हुनि खे इंसाफ़ ॾियणो आहे, सुप्रीम कोर्ट जी सॼी जेका हैयत चेंज करणी आहे ऐं माज़ी जो जेको सॼो दागदार किरदारु रहियो आहे उहो लाहिणो आहे पंहिंजो पाण तां, उहो ठपो ऐं हिकिड़ो डल क़िस्म जी जेको अदालत थी वई आहे जंहिंमें लखें केस सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट्स में जेके सेम जेका मौजूदु आहिनि उन्हनि खे जेकॾहिं सफ़ा क्लीन करणो आहे, जेको साफ़ करणो आहे, त पोइ चीफ जस्टिस थी वञे ऐं थियण बि घुरिजे। उन सूरत में जेकॾहिं उहो आवाम खे इंसाफ़ ॾियणु चाहे थो। बाक़ी हाणे सियासी हथ चुरांद करे हुनखे रिलीफ ॾेई हुनखे हटाए हुनखे हटाए जेका रवायती रही आहे सुप्रीम कोर्ट जी, उहो थो थियणु चाहे त पोइ बहितर आहे त इस्तीफ़ा ॾेई छॾे। सही माजिद साहब, अव्हांखे ॾिसो ऐं जीअं इब्राहिम साहब बि चयो पियो, जेका हिकिड़ी तारीख़ आइन में किथे लिखियलु कोन्हे रिटन में त केतिरा ॾींहं अॻु नोटिफिकेशन निकिरणु खपे, पर PTI वारनि खे तमामु घणी जी तकड़ आहे, मुसलसल हू हिकिड़ी मुहिम बि हलाइनि पिया त नोटिफिकेशन छो कोन पियो निकिरे। ऐं कुझु ॾींहंनि खां इहे बि ख़बरूं हलनि पियूं ऐं पहिरियां खां बि हुयूं त जेकॾहिं ईंदा त इलेक्शन जे हवाले सां जेको उनजो माइंड आहे, इलेक्शन कमीशन जंहिं इलेक्शन कराई आहे त PTI वारा पंहिंजे हल्कनि में चवंदा त इहे ॻाल्हियूं बि कनि था त जीअं ई ईंदा त मरियम नवाज़ जो हल्को खुलंदो, शहबाज शरीफ़ जो खुलंदो ऐं उतां ज़ाहिर जेके नतीजा ईंदा उनखां पोइ इहा हुकूमत हली न सघंदी। सो उनजे करे PTI वारनि खे घणो इंतज़ारु आहे, या अव्हां ओवरऑल हिन समूरी कंडीशन खे कीअं था ॾिसो? मुंहिंजे दोस्त हिकिड़ी ॻाल्हि कई, मां पहिरीं त उहा करणु चाहींदुसि। चई त या त कोई इन पार्टी सां तालुक़ु रखे थो या मंसूर अली शाह उनखे कुझु ॾिनो आहे या उनखे कुझु ॾींदो। सो आऊं पंहिंजे तरफ़ां पंहिंजे हवाले सां चवंदुसि, मूं मंसूर अली शाह कॾहिं ॾिठो कोन्हे, मिलियो कोन आहियां, ऐं आऊं बि चवां थो जेका रिवायत आहे उनखे बरक़रार रखियो। असेंबली में जेके सुप्रीम कोर्ट आहे, जेके वॾा इदारा आहिनि, उन में रिवायतूं बरक़रार रखियूं वेंदियूं आहिनि। उन में इहो बरक़रार न रखियो वेंदो आहे त हाणे कानून में छा लिखियलु आहे। जेका रिवायत आहे उन रिवायत खे हमेशह बरक़रार रखियो वेंदो आहे ऐं कुझु शयूं कानून में मेंशन हूंदियूं आहिनि, कुझु शयूं कानून में मेंशन कोन हूंदियूं आहिनि। अॼु जेको आहे सो तव्हां ॿुधो हूंदो, जेको कोयटा सां तालुक़ु रखे थो हिकिड़ो फार्मर जस्टिस कुर्द साहब, उन बि ॾाढो डिस्प्लेयर जेको आहे सो उहो एक्सप्रेस कयो आहे। उनखां सवाइ मां इहो पढ़ियो आहे, अगरि मंसूर अली शाह जेकॾहिं जेको पियो ने हींअर चीफ जस्टिस आहे, उहे जेकॾहिं उन्हनि जो नोटिफिकेशन नथो निकिरे त इहो तमामु घणो अनरेस्ट थींदो। जेको आहे हुन में जेके वकिला आहिनि या जेका इहा पूरी क़यादत आहे, बार्स आहिनि, एसोसिएशन्स आहिनि, उन में इहो अनरेस्ट थींदो ऐं उहे थी सघे थो मुसलसल एहतिजाज ते हलिया वञनि। तंहिंजे करे मुंहिंजी जेका गट फीलिंग आहे, जेको मुंहिंजी जेका सिक्स सेंस आहे, उहो मूंखे इहो ॿुधाए पियो जेकॾहिं ईअं न थियो त क्राइसिस वधंदो, झगड़ो वधंदो, ऐं जेकॾहिं वधण जी सूरत में पर इन खां पहिरियां जेकॾहिं आइनी तरमीम थी वञे ऐं उन तरमीम में इहो लिखियो थो वञे त जेके 3 मोस्ट सीनियर हुजनि उन्हनि मां कंहिं बि हिकिड़े जी चूंड थी वञे, कानून ठही थो वञे, त पोइ बि अव्हांखे लॻे थो त का तहरीक हलंदी ऐं उन विच में आइनी अदालत ठही थी वञे? ॾिसो, आउं बार बार इहा ॻाल्हि करियां पियो त जस्टिस मंसूर अली शाह जो को हिकिड़ो बि अहिड़ो कंडक्ट न आहे अञा ताईं सोफार जंहिं ते अहिड़ी तनक़ीद कजे जंहिंजो को अहिड़ो फ़ैसिलो हुजे। इवन काज़ी साहब जा बि आहिनि जंहिंमें तव्हां ॿियो त कुझु न, पर आउं घटि में घटि इहो त चई सघां थो मेमो गेट जेका हुई सी बकवास हुई ऐं उनखे
बाद में वो जेको आहे सो उन जी वेंटिफिकेशन बि थी त उहो विंडिकेट बि थियो। त मां इहा ॻाल्हि थो करियां त अहिड़ा जाम जजिस आहिनि जंहिंजे कुलनि ते या जंहिंजे माना किरदार ते इलाही डाउट्स आहिनि ऐं ब्लैक डाउट्स आहिनि। मंसूर अली शाह जेको चए पियो बरमला त आउं रिफॉर्म कंदुसि, आउं ईंदुसि जेको जस्टिस सिस्टम आहे उन में रिफॉर्म कंदुसि, पर मुसलसल जेका आहिनि सो उन खे चयो पियो थो वञे अञा ताईं सोफार जेके असांखे सर्कमटेंसिस एविडेंसिस पिया मिलनि उन मां लॻे पियो त उहो जस्टिस न थींदा। तंहिंजे करे मुंहिंजो गुमान आहे ऐं आई होप के इहो थियणु खपे, उनखे मिली वेंदो नोटिफिकेशन, पर मुंहिंजो गुमान आहे उन खे न कंदा ऐं उन जे नतीजे में कुझु न कुझु मुल्क में कुझु न बल्कि मूंखे लॻे थो त को सीरियस कन्फ्लिक्ट बि जेको जुडिशियल कन्फ्लिक्ट थी सघे थो उहो मुल्क में पैदा थी सघे थो। सही। इब्राहिम साहब, हाणे माजिद साहब खे त लॻे थो उन्हनि जो कंडक्ट को अहिड़ो न रहियो आहे जंहिंजे बुनियाद ते रस्ता रोक कजे, पर जेके हुकूमती दौर जा माण्हू आहिनि जेके हींअर हुकूमत वेठा आहिनि उहे मख़सूस सीटनि वारे फ़ैसिले खे बार बार ॻणाइनि था, वज़ाहती नोट खे ॻणाइनि था त उन्हनि जारी कीअं कयो ऐं कीअं मसइला पैदा कया, ऐं पोइ सियासी जजनि जो इस्तलाह बि तमामु घणो हले पियो। त अव्हां कीअं था ॾिसो जेका माजिद साहब जी राय आहे उनखे, ऐं माजिद साहब सम्झनि था जेकॾहिं मंसूर अली शाह साहब चीफ जस्टिस नथा थियनि त वकीलनि जी का हिकिड़ी वॾी मूवमेंट जेका आहे उहा बि शुरू थी सघे थी? मंसूर अली शाह खे चीफ जस्टिस न करण जो ऐलान कंहिं बि न आहे कयो, हुकूमत त घटि में घटि न आहे कयो। पाण जेकॾहिं नथो थियणु चाहे त उहा संदसि मर्ज़ी आहे, जेकॾहिं इस्तीफ़ा थो ॾिए त उहो संदसि सवाबदीद आहे। बाक़ी मंसूर अली शाह खे न हटाइण या हटाइण हेसिताईं अहिड़ी का ॻाल्हि थी कोन्हे। इवन कानून वारे वज़ीर ॿ ॾींहं पहिरियां चयो त हिकु ॿ ॾींहं अॻु में बि नोटिफिकेशन निकिरी सघे थो, उन्हनि इहा वज़ाहत ॾिनी। त ॿी ॻाल्हि इहा आहे त अनरेस्ट मतिलबु किथे ही जेका कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अचे पई या अचणी आहे या जेको मसौदो आहे उन मसौदे में पाकिस्तानी वकीलनि जी वॾे में वॾी जेका तंज़ीम पाकिस्तान ॿार आहे उनजो इनपुट शामिल आहे। बाक़ी तहरीकुनि में जेके थियनि जेका जजिस तहरीक हुई बहाली जी तहरीक उन में वकील विरायल हुआ, हिकिड़ो ॾाढो हुन पासे हो हिकिड़ो ॾाढो हुन पासे हो। इहो जेको सो इख़्तिलाफ़ राय वकीलनि में पैदा थी सघे थो। बाक़ी वकील जेको त इहो मुल्क खे हीअं खणी जेको मथां उछलाए जॾहिं हिन अस्पताल में उहो अहिड़ी का पोज़ीशन आहे कोन। एहतियात बेचा थींदो ठीकु आहे, भले थिए, पर जेकॾहिं पार्लियामेंट एहतियात छा ते थींदो यानी पार्लियामेंट पंहिंजो कमु न करे, पार्लियामेंट का बि अमेंडमेंट न करे, या पार्लियामेंट खां जेको त मर्ज़ी जो ठपो हणायूं फलाणे जज खे करियो छाकाणि जो उन फलाणी पार्टी खे जेको तो ॾिनो आहे हिसो ॾिनो आहे या उन रिलीफ ॾिनो आहे या करप्ट तरीन जेके जज मदाहिर नक़वी जहिड़ा उन्हनि खे जेको तो थापियो वञे, उन्हनि खे हटाइण ते जेको तो जस्टिस कादी फाइज़ साहब जो ॾोह आहे उन्हनि पाण इस्तीफ़ा ॾिनी हुई। उन्हनि जे ख़िलाफ़ रेफरेंस ईअं ई जेको सो जुडिशियल कमीशन काउंसिल में आयो जस्टिस कादी जे ख़िलाफ़ आयो। त ईअं नथो थी सघे, ईअं थींदो बि कोन्हे ऐं थियण बि न घुरिजे। जस्टिस मंसूर अली शाह आहे, प्यूनी जज आहे, सीनियर तरीन जज आहे, हुकूमत उन्हनि जे हवाले सां कुझु बि न आहे कयो, हुकूमत कुझु बि कोन थी करे, पार्लियामेंट करे थी तरमीमूं आणणु चाहे थी। मुख़्तलिफ़ मुल्कनि में कॉन्स्टिट्यूशनल जेके कोर्ट्स मौजूदु आहिनि जेके कॉन्स्टिट्यूशनल फ़ैसिला कंदियूं आहिनि उन सां हिननि कोर्टुनि ते बार हल्को थींदो। मंसूर अली शाह ऐं ॿियनि जजनि खे जेको 8 ग्रुपनि जो सियासी जेको ग्रुप आहे उन्हनि खे शुक्रियो अदा करणु घुरिजे त हुननि सां सियासी जेको सो बार जेको सो घटिजे पियो ऐं माण्हुनि खे इंसाफ़ ॾियण जे लाइ वॾो मौक़ो अचे पियो। उनजे करे उनखे इंसाफ़ ॾियण जे लाइ वधि में वधि जेको कोशिशि रहणु घुरिजे। बाक़ी कंहिं चयो आहे त हटे पियो या अंदेस थींदी कुझु कोन थींदो। पीटीआई जे हलकनि में अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं आम आहिनि त हू ईंदा पोइ फलाणा हल्का खोलींदा पोइ हीअं कंदा, पोइ उहे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करे पाण मंसूर अली शाह साहब जे लाइ मसइला पैदा नथा कनि। असल में मसइलो ई पीटीआई जो आहे न, मसइलो ई पीटीआई जो। हू चवंदा त असीं हुजूं जेल में, असीं सॼी दुनिया जहान खे खाई मारे करप्शन करे जेल में हुजूं, पर चऊं उहो माना थिए उहो जेको असीं चऊं, माना हुकम असांजो हले, जेल मां हुजे जेल खां ॿाहिरि हुजे। पीरणी साहिब हितां वेठी शू करे हीअं जस्टिस मंसूर अली शाह सॼे मुल्क जो वाली वारिस थी वियो रहे, पोइ असांखे पोइ ज़मानतुनि ते ज़मानतूं ॾे, असांजा केस पियो हलाए, पोइ असांजा कोई मेंबर खणाए असेंबलियुनि में। हीअ त हिननि जो मर्ज़ी इहा आहे, पर हाणे ईअं कोन थींदो न। मुल्क त हलाइणो आहे, ॿियूं पार्टियूं बि आहिनि, हुकूमत बि आहे, रियासत बि आहे, उनजो कानून बि आहे, कॉन्स्टिट्यूशन बि आहे, कुझु ॿियूं बि शयूं आहिनि उन्हनि खे फॉलो कबो। या पीटीआई वारा चवंदा त हीअं करे छॾियो त उन करे हीअं थी वेंदो हलियो, ईअं त कोन थींदो न। सही। माजिद साहब, जीअं अवां वकीलनि जी तहरीक जा हवाला ॾियो पिया, नो डाउट हिकिड़ी वॾी तहरीक हुई इफ़्तिख़ार मोहन चौधरी जी बहाली जे लाइ, पर हाणे वक़्त सां गॾो गॾु उहे शयूं साबित थियनि पियूं त उहा रुॻा वकीलनि जी तहरीक रुॻो न हुई, उनजे पोयां ॿिनि जनरलनि जो झेड़ो बि हो, वॾा वॾा सहाफ़ी बि उन ते मञनि पिया, किताब अची चुका आहिनि त
कियानी साहब जो उनमें किरदार छा हो मुशरफ के हटाइण जे हवाले सां रुगो ऐं पाकिस्तान जी पॉलिटिकल पूरी तारीख़ में ॾिसूं था त कंहिं तहरीक जे नतीजे में कॾहिं का हुकूमत कोन हुई आहे जेसिताईं उनखे का बैक सपोर्ट न हुजे। सो हींअर अव्हांखे के अहिड़ियूं हालतूं अव्हांखे लॻनि थियूं त का एॾी सपोर्ट वकीलनि खे मिली सघे थी? पहिरीं ॻाल्हि त आउं इहो बि इम्प्रेशन डिस्पेल करणु चाहियां थो त आउं उन जी जेका जस्टिस वारी जेका तहरीक हुई चौधरी वारी, आउं उन जो क्रिटिक हुउसि, मां हुन ते कालम बि लिखिया हुआ ऐं इंतिहाई हुन ते तनक़ीद कंदो रहंदुसि। पर मां सम्झां थो ही जेको अनरेस्ट आहे, कुझु जेके अहिड़ा जजिस आहिनि, मतिलबु जीअं असांजो बलूचिस्तान वारो जो सवेरे मूं नालो वरितो, ऐं इन खां सवाइ एतिरा हसन आहे, कुझु अहिड़ा जजिस आहिनि जेके जस्टिस आहिनि ऐं कुझु अहिड़ा राइटर्स आहिनि, उन्हनि जो बि ख़्यालु आहे त हींअर जेको आहे ही फ़ैसिलो जेको थिए पियो इहो सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे डिफाए करण लाइ थिए पियो। तंहिंजे करे असांजा गुमान आहिनि। मूंखे कोई माना इहो का आउं 100% कोन थो चई सघां त इहो ईअं थींदो, पर असां पंहिंजो गुमान जेको आहे उहो पिया एक्सप्रेस कयूं। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता सुभाणे वरी अनरेस्ट थियो, ही शंघाई कॉन्फ्रेंसूं, ही जेके उम्मीद आसरा, मुल्क में थोड़ी स्टेबिलिटी ईंदी, थोड़ी महांगाई जेका आहे सा उहा घटि हुई, कुझु माण्हुनि खे रिलीफ मिलंदो, अलाह करे इहो कंटिन्यू रहे। इहा असां सभिनी जेके मिडल ऐं लोअर मिडल क्लास जी जेका आहे सा ख़वाहिश आहे। पर मूंखे लॻे ईअं थो, जेकॾहिं मुंहिंजो गुमान आहे जेको मां ॿुधाइण थो चाहियां, जेको मां एक्सप्रेस करण थो चाहियां, जेकॾहिं ईअं न थियो ऐं जेकॾहिं जस्टिस साहिब खे हिननि नोटिफिकेशन न निकितो त मुल्क में वरी बि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का अनरेस्ट पैदा थी या का मूवमेंट पैदा थी, या ईअं थियो त जेके PTI वारा आहिनि उहे पाण ई जेके आहिनि से पाण मुरादो, जीअं तव्हां ॾिसो पिया त KP में कहिड़ी सूरत हाल आहे, ऐं अहिड़े क़िस्म जा कुझु सूबनि में एहतजाज शुरू थी वञनि, या थी सघे थो एस्टेब्लिशमेंट जी का जीअं मुंहिंजो दोस्त हमेशह चवंदो आहे त अञा बि हुननि खे सपोर्ट आहे, या अहिड़ी का सपोर्ट सां का तहरीक लॉन्च थी वञे, त इहो आउं सिर्फ़ु पंहिंजा ख़दशा ॿुधायां पियो। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो ख़दशो मौजूदु आहे जंहिंजे करे अगरि चीफ जस्टिस मंसूर अली शाह जेकॾहिं नथो थिए ख़ुदा न ख़ास्ता, या ईअं बि थी सघे थो जेका कोर्ट ठहे थी उहा अंडर कमु करे, जेका आहे सा सुप्रीम कोर्ट उन जे अंडर कमु करे, पोइ बि मुंहिंजे ख़्याल त प्रॉब्लम त थींदा। पोइ हाणे ॾिसूं उहे कीअं थी हुकूमत उनखे डील करे। सही। सो एंडिंग न पाण वञूं पिया इब्राहिम साहब, त हाणे इहो बि त हिकिड़ो वॾो मसइलो आहे, ज़ाहिर जेसिताईं ड्राफ्ट वग़ैरह इहे मामला फाइनल थियनि त ही जेका आइनी अदालत हूंदी उहा हाइ हूंदी, सुप्रीम कोर्ट जे मातहत हूंदी। छा अॼु त इहे बि ख़बरूं अचनि पियूं त न रुगो वफ़ाक़ में पर सूबाई लेवल ते बि जेके आहिनि कॉन्स्टिट्यूशन कोर्ट में बि ठहणु वञनि पियूं, इहा बि हिकिड़ी तजवीज़ आहे त सूबनि जा मामला बि सूबे जे अंदरि ॾिठा वञनि। 18 तारीख़ ते चवनि था त इजलास आहे क़ौमी असेंबली जो, ऐं घणे भाङे इम्कान आहे त उन में ही तरमीम पेश कई वेंदी। अव्हांखे छा थो लॻे? जी बिल्कुलु, 17 तारीख़ ते जेका कमेटी ठहियल आहे पार्लियामेंट जी उनखे मामला फाइनल करणा आहिनि, ऐं इहो जेको सो कल्ह बाक़ाइदा फ़ैसिलो कयो अथव। हीअ जेका पार्लियामेंट जी ख़ुसूसी कमेटी आहे इनखे 17 ताईं पंहिंजो रिकमेंडेशन हथ में ॾियणियूं आहिनि, ऐं हिकिड़ी जेका सब कमेटी ठहियल आहे लॉ मिनिस्टर जे मातहती में, उन खां पिणु पंहिंजो हथमी जेके रिकमेंडेशन उहे कमेटी वरितियूं आहिनि, मतिलबु घुरी वरितियूं आहिनि। ऐं हिन मां लॻे थो त 18-19 ताईं हिननि खे हीउ मामिलो जेको तो फाइनल करिणो आहे, उन करे पाण खे इंतज़ारु करणु घुरिजे। ऐं सूबाई जेके शइ आहिनि उहे कोर्ट्स, आउं सम्झां थो त उहा तजवीज़ इन ई हवाले सां आहे त उहे ख़ुदि जेके हिन जेके जेके वफ़ाक़ी कोर्ट आहे उन ई जो जुज़ हूंदियूं, उन ई जूं ब्रांचिस हूंदियूं, या उन जूं ई बेंचिस हूंदियूं जेके सूबनि में वेंदियूं। बाक़ी हाणे ॾिसिजे त इहो बाक़ाइदे मसौदो जॾहिं असेंबली में पेश थिए पोइ उन मां पाण अंदाज़ो सही लॻाए सघूं था। हीअ सभु ख़बरूं आहिनि जेके हेसि ताईं अचनि थियूं, ऐं उन ई ते जेको सो PTI खे ख़ौफ़ आहे, छाकाणि जस्टिस मंसूर अली शाह हलियो वेंदो, ऐं उन्हनि खे इहो ख़ौफ़ कोन्हे त उहो इस्तीफ़ा ॾींदो, पर उन्हनि खे इहो ख़बर आहे त उहो कंदा कोन, ऐं उहो असांखे जंहिं जेको आइनी आड़ में जेको रिलीफ मिले पियो न, एक्स्ट्रा रिलीफ उहो बंदि थी वेंदो। सो बहरहाल हीअ जेके हुकूमती या पीपुल्स पार्टी जी ख़ुसूसी तौर ते इहा ई कोशिशि आहे त 18-19 ताईं इहे तरमीमूं जेके थियनि उहे मंज़ूर कराए वठनि। ठीकु आहे, वरी महिरबानी अव्हांजी इब्राहिम कुंबर साहब, माजिद मक़सूद साहब, अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। हाणे ॾींहं काफ़ी घटि आहिनि, जीअं त 10 ॾींहं बचा आहिनि असूलनि मौजूदा चीफ जस्टिस जी रिटायरमेंट में, 25 ते उहे वञनि था। अॼु 15 ते पाण जॾहिं ॻाल्हायूं पिया त इन 10 ॾींहंनि जे अंदरि हुकूमत जी घणी भाङी इहा कोशिशि आहे, जेका नज़र बि अचे पई त इन 25 तारीख़ खां पहिरियां आइनी तरमीम अची वेंदी, ऐं उन आइनी तरमीम मंज़ूर बि थी वेंदी, ऐं मंज़ूर थियण खां पोइ उहो क़ानून थी वेंदो, ऐं क़ानून थियण खां पोइ इम्कान आहे त
आइनी अदालत ठही वेंदी ऐं आइनी अदालत जो जज केरु हूंदो इन ते बि हींअर ताईं जेके आहिनि सो उहे ख़बरूं पियूं हलनि त मौजूदा जेके चीफ जस्टिस आहिनि काफ़ी उन्हनि खे एक्सपीरियंस बि आहे जस्टिस काज़ी फ़ाइज़ साहब खे मे बि उहे कंटिन्यू कनि नई आइनी अदालत जे सरबराह तौरु ऐं 3 सालनि जे लाइ उहे कनि था नथा कनि इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। बहरहाल घणे भाङे इहो इम्कानु नज़र अचे पियो त 18 खां 20 खां 22 तारीख़ जे अंदरि हीअ जेका आइनी तरमीम आहे न रुॻो आहे पेश थींदी पर मंज़ूर बि थी वेंदी ऐं जंहिंखां पोइ घणा जेके मामला आहिनि उहे क्लियर थी साम्हूं ईंदा। सो नाज़रीन, अॼु जो असांजो हीउ प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।